वीडियो आखिर ताईं लाज़मी ॾिसिजो। अस्सलामुअलैकुम। त मां आपने जबार बमरो आज व्लॉग ठाहियो आहे। पहिरियां उर्दू में व्लॉग ॿ टे छॾिया आहिनि, पर अॼु सोचियमि त सिंधी में ठाहियां। कुझु असांजा सिंधी भाइर आहिनि, उन्हनि खे ख़ुशि कयां ऐं असांजी ज़बानी सिंधी आहे त उन में अॼु व्लॉग ठाहियां। त भाइरनि जी सपोर्ट न आहे अची रही आहे, सब्सक्राइब नथा कनि। जेकॾहिं व्यूज़ थियनि था त सब्सक्राइब नथा कनि, लाइक भी नथा कनि, सब्सक्राइब कयो चैनल खे। त अॼु पहिरियां पाण हलंदासीं मौसम जी तरफ़। त अॼु असांजे ॻोठ में, असांजे विलेज में तमामु बहितरीनु मौसम आहे। तव्हां ॾिसंदो तव्हां ख़ुशि थींदा। पोइ अॻिते हलंदासीं आहिस्ते आहिस्ते। त मौसम तमामु बहितरीनु आहे। चैनल खे सब्सक्राइब कयो त अहिड़ा वीडियो मां छॾी सघां। ही पोयां बैकग्राउंड असांजो ख़ूबसूरत वण निम जेको तमामु बहितरीनु वण आहे, तव्हां ॾिसी सघो था। मुंहिंजो बैकग्राउंड आहे अॻ में बीठो आहियां। त हाणे सिंधी भाइरनि जेकॾहिं सपोर्ट कंदा त अहिड़ा व्लॉग मां अॻिते ठाहे सघंदुसि ऐं असांजे जेका हलचल आहे उहा सभु तव्हांखे ॾेखारींदुसि। त हलूं था वीडियो जी तरफ़। सिंधी में व्लॉग ठाहियो आहे। अॼु मौसम तमामु बहितरीनु। तव्हांखे पहिरियां ॿुधायो त मौसम असांजी तरफ़ तमामु बहितरीनु मौसम। त हींअर मां पंहिंजे मेन रोड ते, जेको असांजो मेन रोड आहे, उन ते बीठो आहियां। तमामु गाॾियूं अची रहियूं आहिनि। गाइस तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि शेयर कंदो हलां त हीउ मौसम मूंखे ॾाढी वणंदी आहे। मूंखे लॻे थो त घणनि माण्हुनि जी ख़्वाहिश हूंदी आहे त बरसाती मौसम तमामु बहितरीनु मौसम आहे। हर पंहिंजी पसंदि हूंदी आहे, कंहिंखे कहिड़ी पसंदि त कंहिंजी कहिड़ी। त मुंहिंजी फेवरेट मौसम बरसाति आहे। बरसाति तमामु बहितरीनु मौसम आहे। जॾहिं बरसे थी तॾहिं मुंहिंजा माण्हू असांजी दुआ आहे थर में बरसाति वसे बहितरीनु। त हुननि जो गुज़ारो ई थर बरसाति ते। त ओॾां बरसाति वसे ऐं थर सूंहं में भरिजी वञे। जीअं बरसाति थर ते ई सूंहे थी। पर असांजे असांजे में ॻोठ में बि सुठी बरसाति लॻे थी। सिंधपुरी में बि सिंध बि सूंहं सां भरियल आहे। मुंहिंजी फेवरेट मौसम बरसाति आहे। तव्हांजी जेका बि कमेंट में ज़रूरु पंहिंजी राय ॾींदा। वीडियो मोल मिठा न सघबो, मोल मिठा